दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में शामिल कयूं था मोहतरम नूर अमन मेमन साहब, जिन जो एक क़ीमती मज़मून जंहिंजो उनवान आहे सखावत इंसानियत जो एक बुनियादी इख़लाक़, अवां ॿियनि खे छा था ॾेई सघो। 15 जनवरी 2005 ईस्वी ते ग्लोब एंड मेल कॉन्फ्रेंस थी त उते साइंसदाननि तजवीज़ कयो त असां पंहिंजी ज़िंदगीअ में सखावत जे ज़रिए बहितरीन इनकलाब पैदा करे सघूं था। उन्हनि मां हिकु साइंसदान एरिन एंडरसन चयो त असां पंहिंजे मुशाहिदनि ज़रिए ही मालूम कयो आहे त जेके माण्हू ॿियनि जी मदद कनि था उन्हनि जी हयातियाती सघ वधीक कमु करे थी। जेकॾहिं उन्हनि खे को ऑपरेशन कराइणो पवे त उन्हनि माण्हुनि जा ज़ख़्म आम माण्हुनि जी निस्बत जल्द ई ठीक थी वेंदा आहिनि। दोस्तो, उन्ही जी माना त दौलत जे पुॼारी बखील माण्हूअ जा फट सवलाईअ सां कोन छुटंदा, छाकाणि त हू ॿियनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखण जी भरजलाई नथो करे, न फ़िक्रमंदी थो करे ऐं न अमली तरह अॻिते वधे थो। उन करे हू पंहिंजे ज़ख़्मनि ते मरहम रखण वास्ते अकेलो ऐं महरूम आहे ऐं कुदरत संदसि भरजलाई नथी करे। नई ब्रेन स्कैन टेक्नोलॉजी जे हवाले सां साइंसदान चवनि था त जेके माण्हू ॿियनि जी मदद कंदा आहिनि उहे वधीक मेहनती हूंदा आहिनि। समाज जे महरूम माण्हुनि जी मदद करणु उन्हनि जी मुहरक क़ुवत बणिजे थी। उन्हनि जो ज़हन ऐं उन्हनि जो ज़मीर यानी ज़हानत ऐं अंदर जो इंसान जॾहिं फ़हाल हुजनि ऐं माण्हूअ जो साथ ॾियनि त उहे ॿिटी ऐं टीणी क़ुवत सां महिनत में जुंभी वञनि था ऐं पोइ उहे नतीजा बि बहितर खां बहितर ॾियनि था। महारत ऐं महिनत जे करे अहिड़नि माण्हुनि जी दौलत में इज़ाफ़ो बि थींदो वञे थो ऐं हू ज़हनी तंदुरुस्ती ऐं ख़ुशहाली सां गुज़ारनि था। फ्लोरिडा यूनिवर्सिटी जे एड्स ते तहक़ीक़ करण वारी टीम जो चवणु आहे त ॿियनि जी मदद करण वारा माण्हू डिघी ॼमार माणीनि था। उहो इन करे जो उन्हनि माण्हुनि में इंसानी नफ़े बख़्शीअ जी हिकु वॾी उमीद यानी होप पैदा थिए थी, जेका उन्हनि जी हयातियाती हार्मोन्स खे सघ अता करे थी। माण्हू जेतिरी वधीक ऐं मुअसिर मदद कंदो हूंदो ओतिरी संदसि उहा होप वारी सघ वधियल हूंदी ऐं ओतिरा वधीक मौक़िया कुदरत खेसि ॾींदी वेंदी। बरतानवी साइंसदाननि जी टीम जो चवणु आहे त जेके माण्हू ॿियनि जी मदद कंदा आहिनि या सखावत कंदा आहिनि उन्हनि जी सिहत आम माण्हुनि जे मुक़ाबले में बहितर रहंदी आहे। उहो उन करे जो उन्हनि माण्हुनि जी सखावत वारी सरगर्मीअ जे करे हिकु आला मक़सदु पूरे करण जी उमंग ऐं अहसासु उन्हनि जे माइंड ते हाकिम बणिजी वेंदो आहे। उन करे बीमारियुनि जे अहसास खे पंहिंजे अंदरि लाहिण जी कंहिं फ़ुर्सत ई न हूंदी आहे। जॾहिं बीमारी ज़हन ते सवार न हूंदी त जिस्म जी मुदाफ़ियत वारी क़ुवत पंहिंजी सघ सां बीमारियुनि जो मुक़ाबिलो करे पाण खे सोभाइतो रखंदी आहे। दोस्तो, हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह जो चवणु आहे त इंसानियत जा 4 बुनियादी इख़लाक़ आहिनि। हिकु पाकीज़गी, ॿियो निवड़त, टियों सखावत ऐं चोथों अदुल। इहे इंसान जे अंदरि ख़ुदा जा समायल इख़लाक़ आहिनि ऐं उन्हनि ते कंहिं बि मज़हब ऐं फ़िरक़े जी इजारादारी कोन्हे। सॼी इंसान ज़ात मां जेको बि उन्हनि खे अपनाईंदो उहो इंसानियत जा मथां मर्तबा माणींदो। अवां ॾिसंदव त जिते बि अव्हां खे माणपे जो सुधरियल जहान नज़र ईंदो उते उन्हनि 4 इख़लाक़नि जो अव्हां खे राज नज़र ईंदो। अव्हां जिते बि आहियो ऐं जंहिं मज़हबी तरीक़े सां बि तालुक़ रखो था, अव्हां जे अंदर में इहो सभु कुझु समायल आहे, पर अव्हां जे अंदरि उन माया जो इज़हार तॾहिं थींदो जॾहिं अव्हां उन जी माया मां ॿियनि खे ॾियण जो आगाज़ कंदव, पाण भलायूं कंदव ऐं ॿियनि खे बि भलाइण ॾांहुं सॾींदव। अव्हां खे कुदरत
उन्हनि ख़ज़ाननि सां आसूदो ऐं मालामाल कयो आहे, पर अव्हां उहे ख़ज़ाना पंहिंजे अंदर में दॿाए रखिया आहिनि। जॾहिं अव्हां उन माया खे वंडियो ऐं विरहायो नथा त उन्हनि जो रद्द अमल उभरी अचे थो ऐं अव्हां जे ज़हननि ते छांइजी वञे थो। आख़िर उहो ॿूसट बणिजी अव्हां जी ज़हनी शिकदाण ऐं परेशानियुनि जो सबबु बणिजे थो। जेका शइ वंडण विरहाइण ऐं ॾियण में नथी अचे, सा अव्हां लाइ आख़िरकार अज़ाब बणिजी वञे थी। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, अव्हां खे ॾियण लाइ घणो कुझु आहे। अव्हां वटि वक़्तु आहे, अव्हां वटि मुहबत आहे, अव्हां वटि सम्झ ऐं इल्मु आहे, अव्हां वटि रहमदिली आहे, तवजह आहे ऐं अव्हां वटि मरातिब आहिनि। अव्हां हिननि सभिनी जी सखा करे सघो था। इहा सखा अव्हां जो सदको बणिजी वञे थी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त सदको हमेशा ॾींदा करियो, तोणे जो अव्हां कंहिं सां मुर्की मिलण जो सदको कढो। इहा घटि में घटि सखा आहे। अव्हां वटि वधि में वधि सखा करण जा अणगणिया असबाब ऐं मौक़िया आहिनि। अव्हां पंहिंजे बाग़ मां सब्ज़ी ऐं मेवे जो पंहिंजे पाड़ेसीअ खे तोहफ़ो ॾियो त उन लाइ ही वॾो तोहफ़ो आहे। अव्हां पाण या पंहिंजे पढ़ियल पुट या न्याणीअ जे ज़रिए पाड़े जे ग़रीब ॿारड़ी जी ट्यूशन करियो था त अव्हां बेमिसाल महिरबान बणिजो था। अव्हां के रिश्तेदार जी फ़ोन ज़रिए हफ़्तेवार ख़ैर आफ़ियत पुछो था, उन जो ॾाढो भलो तासुर पैदा थिए थो। दोस्तो, अव्हां पंहिंजी ड्यूटी ज़िमेवारीअ सां अदा करियो त उहा बि ॿियनि जे लाइ हिकु तोहफ़ो आहे। अव्हां ड्यूटीअ में माण्हुनि सां भलायूं ऐं सवलायूं कयो था त इहा बि सखा आहे। अव्हां जे वक़्त ऐं तवजह करे माण्हुनि खे कम जी सवलाई मिले थी। अव्हां जी हमदर्दी ऐं तवजह करे अव्हां वटि इस्पताल में आयल माण्हूअ जे दर्दनि में हल्काई थिए थी त अव्हां जो उहो वक़्तु, उहा तवजह ऐं उहा हमदर्दी बि हिकु सखा आहे।